हर किस्म जी हमद सना वॾाई वाखाण किबरियाई अज़मत जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक महबूद बर के जुदाए जेको इन समूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक वहदहु ला शरीक महबूद बर हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीरा उनखां पोइ ला तादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन इमामुल अंबिया इमामुल अतक़िया इमाम हुदा ख़ातमुर रसूल व ख़ातमुन नबिय्यीन साक़ी कौसर शाफ़ी महशर इमाम मुश्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात मुक़द्दस थे जैके अल्लाह रब्बुल आलमीन इन पूरी कायनात चलाए रहबर रहनमा हादी मुर्शिद रहमत लिल आलमीन बढ़ाई कर मबूस फरमाए। वाजिबुल इहतराम सामिन किराम पंहिंजे जुमे जे खुतबे जो उनवान सिलसिलेवार हलंदड़ जुमात जे खुतबन से ताल्लुक़ रखंदड़ है, यानी हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे सीरत ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे दौरे मुबारक में थींदड़ वाक़िआत ते खुतबे जो उनवान मुश्तमिल व मबनी आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत जो काफ़ी पहलू पाण बयान करे आयासी। मुख्तसर ऐं जामे अंदाज़ ऐं तरीक़े में ऐं जेको बि अॼु ताईं पाण बयान कयो आहे इन समूरे में वॾे मां वॾो जेको सबक़ आहे वॾे मां वॾो जेको पैगाम आहे उहो तौहीद जो पैगाम मिलियो आहे। कई मखलूकनि जा उन में ज़िक्र थिया पखियुनि जा कीड़ियुनि जा मकोड़ियुनि जा ज़िक्र थिया जिन्ननि जा ज़िक्र थिया ऐं उन खां अलावा जेका यमन जी मलिका बादशाह वक़्त जी जेका हुक्मरान औरत हुई हज़रत बल्कीस रज़ी अल्लाह ताला अन्हा पहिरियां काफ़िरा हुई, अल्लाह का अलावा अल्लाह जे मखलूकात जी पुजारी हुई सदन कौम समेत हिकिड़ो नंढड़ो पखी हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम के अची करे उन जो माजरो ॿुधाए थो ऐं पोइ हितां इहो किस्सो अॻिते वधे थो। पखी बि केतिरो तौहीद जो पैगाम थो ॾिए, नंढड़ी मखसूस कीड़ी बि हेॾे सारे 5 फुटे 8 फुटे कदावर मुड़स के पैगाम थी ॾे इंसान के त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी ज़ात में भी अकेलो आहे, अल्लाह संदन इबादात में भी अकेलो आहे, अल्लाह साईं संदे कमन जे अंदर इख्तियार रखण वारो भी अकेलो आहे। अल्लाह साईं दुनिया में पंहिंजा हुकुम पाण हलाईंदो आहे, न कंहिं बुज़ुर्ग वली जे चवण ते अल्लाह साईं का भलाई कंदो आहे या न का बुराई कंदो आहे, न वरी कंहिं बद माण्हू जे चवण ते अल्लाह रब्बुल आलमीन के पंहिंजा फ़ैसिला तब्दील कंदो आहे। अल्लाह सी कुरान पाक में जा बजा जगहनि ते फरमायो आहे, मुंहिंजा रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हालांकि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी मखलूकात मां आला ऐं अफज़ल तरीन शख्सियत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण गरीबन फरमायो त अल्लाह साईं दीनी मामलात में सब खां वॾे मां वॾियूं जेके अल्लाह जे दीन जे मामले में तकलीफ़ूं अज़ियतूं पहुतियूं आहिनि उहे अंबिया खे पहुतियूं आहिनि ऐं अंबिया मजा सब खां वधीक तकलीफ़ूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन के पुगियो आहिनि। एतरे कदुर तकलीफ़न बर्दाश्त करण जे बावजूद भी अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तब्दीला। मुझा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो जो कम्मा दावत तबलीग करण हिदायत दिया तरब मुरब्बा जी मर्जी आहे।
तुझे नबी, तुझे पैगंबर, तुझे दुख, तुझे सुख, तुझे हमदर्दी ऐं तुझी या तड़प तो सब माण्हू मुसलमान, सब माण्हू मोमिन ऐं जन्नती थी वञनि हलिया। मूं रब जे फैसलनि में इहा का बि तब्दीली कान आणींदई। ऐं कंहिंखे दुनिया में रखां तॾहिं बि मूं रब जो फैसलो आहे, कंहिंखे चखियां तबाह करियां तॾहिं बि मूं रब जो फैसलो आहे। वलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तब्दीला। मुंहिंजा मिठड़ा हबीब, मुझे फैसलन में का भी तब्दीली कौन दिसंदे। वलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तहवीला। मुझा हबीब, मु रब जे फैसलन में, मु रब जे तौर तरीके में का भी हेर फेर तो के नजर कान ईंदी। जेके हुक्म आदम अलैहिस्सलाम जे लाइ हुया, उहे समूरे जा समूरा हर इंसान जे लाइ ता क़यामत ईंदड़ आहे। अल्लाह जो समूरा पैगाम हलंदड़ आहिनि, हलंदा अचनि पिया क़यामत। जेके भी इंसान पैदा थींदा सभिनी जे लाइ साॻा पैगाम आहिनि। तौहीद वॾी अहम शइ आहे। पखी सेखारियो, कीड़ी सेखारियो त अल्लाह जा जेके मींहं वसाइनि रब जो मामलो आहे। रब्बुल आलमीन चाहे तो वसाए। हा दुआ घुरो, रब खां सवाल करियो, रब खां अर्ज़ कयो, रब्बुल आलमीन खां इल्तिजा कयो, पोइ बि मर्ज़ी वारो आहे। वसाए रहम करे तॾहिं बि मर्ज़ी वारो आहे, न वसाए तॾहिं बि मर्ज़ी वारो आहे। त अल्लाह रब्बुल के इहो इस हज़रत इंसान के पैगाम थी ॾिए त अल्लाह रब्बुल आलमीन सभु कुझु अथव। होदो त पखी खां वाक़ियो हलियो बादशाहण बल्कीस ॾांहुं। वाक़ियो हलंदो हलंदो अॻिते आयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हुदुद पखी को मोकिलियो वञी करे उन्हनि खे पैगाम ॾेई आ, किताब ॾेई अचिन, दावत ॾेई अचिन, तौहीद जी क़बूल कनि था या नथा कनि, वापसि मोटी आ। वियो, अॻियां कहिड़ो पैगाम मिलियो पाण बयानु करे चुकासीं। पर मुख़्तसर माल जी रुश्वत लालच ॾियण जे लाइ कई दौलत, जवाहरात, हीरा मोती, गुलाम, लोंडियूं मोकिले छॾियूं। त मन सुलेमान अलैहिस्सलाम शायदि को पाकिस्तानी को हुकुमरान हुजे, मथां को रुश्वत लालच में डालरनि जे चक्कर में अची करे झुकी पवंदो। पर न, उहो सुलेमान अलैहिस्सलाम हो, कोन झुकियो। फरमाई सिधा थियो त ठीकु आहे, न ताऊं सुलेमान अहिड़ो लश्कर आणींदुसि ला क़िबल लहुम, अव्हां में ताक़त ई कान्हे हुन सां मुक़ाबिलो करण जी, वेड़ जी तव्हां में ताक़त ई कान थींदी। तव्हां ज़लील ऐं ख्वार रुसवा थी वेंदव। अॼा अचो हिन रब जी तौहीद खे क़बूल कयो। अॻिते सुलेमान अलैहिस्सलाम, अल्लाह जो क़ुरान चए थो जॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम खे ख़बर पई त जेका बादशाहण आहे बल्कीस, उनखे वापसि पैगाम मिलियो त बाबा ही पैगाम आहे, ज़लील थी वेंदासीं, मारिजी वेंदासीं, ख्वार ऐं रुसवा थी वेंदासीं। हलिया उन खां पहिरियां बल्कीस पंहिंजी समूरी रइयत, समूरी क़ौम खां मशवरो वरितो त हाणे छा करणु खपे। सुलेमान अलैहिस्सलाम जो छा जवाब ॾियणु खपे, कहिड़ो जवाब ॾियूं। बादशाह हिकिड़ी औरत थी करे सभिनी खे गॾायो। अॼु असांजा जेके बादशाह हुकुमरान सभिनी जो मुंहुं पंहिंजे पासे आहे। हिकिड़ा मुल्की सतह ते हुकुमरान ॿिया जेके असांजे इलाइक़े में घुमनि पिया, रोज़ गॾियल लश्कर काहे, मुआसूं धिका खाधासूं, बरसातनि में ॿुॾासूं बि। अल्लाह अकबर कबीरा। वीचारा मौलवी हुतां 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 पटूं सटूं करे ॾियनि पिया, ही पंहिंजे बंगलनि में सुता पिया हुया। अॼु असांजी आवाम बोरी उन्हनि जे पोयां आहे। साईं सेजूं लॻियूं, रलियूं विछाइजियूं, गुलाबनि जा हार अची विया। साईं हाज़ुर, असांजा वोट, असांजे अबनि दादनि जा वोट तव्हां खां सवाइ ॾियूं कंहिंखे था। ऐं पोइ वरी गार जी बि कही पई पवे। अल्लाह अकबर कबीरा। बल्कि सा औरत ऐं वरी हिननि जा अक़वाल ॿुधो। जेको नवाज़ शरीफ़ जो इस्तक़बाल कंदो उनखे हज जो अजर मिलंदो। नवाज़ शरीफ़ जो इस्तक़बाल कंदो, हज जो अजर मिलंदो। साईं जेको फज़लुर रहमान खे वोट ॾींदो उहो जन्नत में वेंदो। हलियो ॿी वरी जो तेरी चयो, वर्क कयो, माण्हुनि जा दरवाज़ा खड़कायो, माण्हुनि खे जो मुसलमान थियो। कहिड़ा कहिड़ा अजीब जुमला जहालत ते मबनी आहिनि। माना दीन मश्करी ठाहे छॾी आहे हिननि माण्हुनि। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई त ईरान जेको अॼु ईरान आहे, इन में जॾहिं उन्हनि जो बादशाह फोत थी वियो आहे, पोइ उन्हनि ॻोठ वारनि छा कयो, उन शहर मुल्क वारनि छा कयो आहे, जो उन बादशाह जी जेका धीउ हुई न, उनखे हुक्मरानियत ॾेई छॾी। हदीस शरीफ़ जो किताब सही बुखारी आहे।
किताबुल मगाज़ी आ प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजो खत बाबुन किताबिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला किसरा व कैसरा हदीस नंबर 4425 हा। हजरत अबू बकरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइंदा लम्मा बलग रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्ना अहला फारिस कद मल्लकु अलैहिम बिन्त किसरा। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि गाल पुगी आयो पैगाम पुगो आ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जेके ईरानी हज़रात आहिन उन्हनि जो जेको बादशाह मर्द हुयो सो फोत थी वियो। हाणे उन्हनि उन बादशाह जी धीअ खे किसरा जी धीअ खे पंहिंजे मथां बादशाह बणाए छॾियो आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लन युफ्लिहा क़ौम उहा क़ौम कॾहिं बि कामयाब कान थींदी, उहा क़ौम कॾहिं बि तरक़ी कान कंदी, उहा क़ौम कॾहिं बि सुधरंदी कान, उहा क़ौम कॾहिं बि सुलह सिधे रस्ते ते कान अची सघंदी। वल्लहु अमरहुम इमरा जंहिं बि क़ौम पंहिंजो हुक्मरान, जंहिं बि क़ौम पंहिंजो अॻुवाण, जंहिं बि क़ौम पंहिंजो लीडर, जंहिं बि क़ौम पंहिंजो अॻुवाण पेशवा इमाम मुक़्तदा कंहिं औरत खे बणायो आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहा क़ौम कॾहिं बि कामयाब कान थींदी। अॼु असांजो हुक्मरान वॾा वॾा पटकनि सां हेॾनि ॾाढ़ियुनि सां थुला तमरा हेठि वेठा आहिनि, मरियम मथे बि ख़ुतबो पई ॾे हम मुल्क को बचाएंगे। अल्लाह अकबर कबीरा। केॾा विया हलिया इहे मुफ्ती हज़रात, हाणे ये मौलवी हज़रात बि सियासतनि जे चकरनि में लॻी विया हलिया ऐं हू तकरीरूं कंदा फलाणो हेड़ो फलाणो हेड़ो फलाणो हेड़ो फलाणो हेड़ो छासी हेड़ा आहिनि हुक्मरान हेड़ा आहिनि, मुल्क खपाए छॾियऊं, ही कयूं हू कयूं, अमेरिका जा अॼु वॾे वॾे ॾाढ़ियुनि सां फोटू छपराए हणनि पिया वोट असांखे ॾियो असीं तव्हांखे कामयाब कंदासीं। ऐं पोइ ॾिसो केॾी महिल नवाज़ शरीफ़ सां फोटू निकिता पिया आहिनि, केॾी महिल बिलावल सां फोटू निकिता पिया आहिनि, केॾी महिल इमरान ख़ान सां फोटू निकिता पिया आहिनि। अल्लाह अकबर कबीरा। मायूं औरतूं बीचूं तकरीरूं कनि। यादि रखी छॾियो बुज़ुर्गो, दीनी मामिलो हुजे, दीनी मामिलो हुजे, दीनी मामले में बि जेकॾहिं औरत मर्दनि जे मथां आई त इहा क़ौम दीनी मामले में भी तबाह थी वेंदी हली। तॾहिं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनो मामूल छा हुयो, मस्जिद नबवी में नमाज पढ़ाईंदा हुया, मुसले ते पाण बीठा, पोयां मर्दन जी सफ़ा, मर्दन जी सफ़ा, नड़े छोकरन जी सफ़ा, उन खां पोइ आखिर में औरतन जी सफ़ा। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा फरमाइनि था प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां रात जो क़ियामुल लैल तहज्जुद जी नमाज पढ़ण जो हिकु दफ़ा मौक़ो मिली वियो आहे। ऐं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खाॿे पासे बीह रहियसि, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे कन मां वठी करे फेराए करे मूंखे साॼे पासे बीहारियो आहे। उन खां पोइ नंढड़े ॿारड़े खे बीहारियो आहे। उन खां पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी घरवारी खे बीहारियो आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेहतरीन सफ़ मर्दन जी उहा आहे जंहिंमें मर्द अॻियां हुजनि औरतूं पोयां हुजनि, ऐं बुरे मज़ा बुरी सफ़ मर्दन जी उहा आहे जंहिंमें औरतूं अॻियां हुजनि मर्द पोयां हुजनि। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औरतनि जी बेहतरीन सफ़ उहा आहे जंहिंमें औरतूं पोयां हुजनि मर्द अॻियां हुजनि। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औरतनि जे लाइ बदतरीन सफ़ उहा आहे जंहिंमें औरतूं अॻियां हुजनि मर्द पोयां हुजनि। अर्रिजालु क़व्वामूना अलन निसा, रब्बुल आलमीन जो कुरान सूरह निसा 5 सिपारो आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो त मर्दनि खे अल्लाह साईं औरतनि जे मथां गलबो ॾिनो आहे, हुकूमत ॾिनी आहे, सरबराही ॾिनी आहे, फ़ौक़ियत ॾिनी आहे, मर्तबो ॾिनो आहे। मर्द हमेशा मथे हूंदा आहिनि। तो ही बादशाह अल्लाह अकबर कबीरा बादशाह हुई। पोइ नतीजो छा निकितो, कमज़ोर पइजी विया हल। ॿियनि तो मशवरो ॾिनो त असीं ताक़तवर आहियूं, वेढ़ वारा आहियूं, जद्दोजहद वारा आहियूं, लिहाज़ा पाण खे विढ़णु खपे, पाण खटे वेंदासीं हलिया। पर उन औरत सोचियो त न, ही जेके बि बादशाह अहिड़े क़िस्म जो पैगाम मोकिलींदा आहिनि त असां अल्लाह जा रसूल आहियूं,
ऐं अल्लाह जी तौहीद इनके कबूल करो। अज ताणी अड़े किस्म जा जेके भी बादशाह आया जैं भी इहो पैगाम मोकिलियो आहे ऐं पोइ जवाब में जिन्हनि भी उन्हनि हुकुमराननि सां बादशाहनि सां रसूलनि सां नबियनि सां टक्कर खाधो आहे क़ौम खे सम्झाई पे तो हे तबाह थी विया हलिया रुसवा थी विया हलिया। वेड़ में फ़ाइदो ना आहे, वेड़ में कामयाबी कान थींदव, उतां निकिरी पिया। हेॾां सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम वटि पैगाम पहुची चुको आहे। ओ मुंहिंजा सोना सुलेमान, बादशाह पंहिंजी क़ौम सिधो पंहिंजो मुल्क छॾे निकिरी आई आहे। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मजमे में वेठा आहिनि इंसान भी मौजूद आहिनि त जिन्न भी मौजूद आहिनि। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम चवे थो केरु आहे तव्हां मजा जेको इन बादशाह जो जेको पोयां वॾे मां वॾो तख़्त ठहियल आहे उन तख़्त के केरु मूं वटि खणी ईंदो जंहिं तख़्त जे मथां या बादशाह बल्कीस रज़ियल्लाहु अन्हा वेहंदी आहे, केरु इनखे आणींदो मूं वटि। पर आणणो आहे उन बल्कीस बादशाह जे मूं वटि पहुचण खां पहिरियां पहिरियां इहो तख़्त हिते अचणु खपे। हिकिड़ो जिन आहे इफ़रीत नालो क़ुरान में ज़िक्र कयो वियो आहे, तफ़सीरनि में हेकल जे नाले सां ज़िक्र थियो आहे। उहो जिन चए थो सुणा सुलेमान, तव्हां जॾहिं इक़्तिदारी वारे तख़्त ते अची करे वेहंदा आहियो, सुबुह जो वेहण जो जेको तव्हांजो टाइम आहे, शाम जो जेको तख़्त तां उथण जो टाइम आहे, इन विच में जेको बि टाइम आहे ऐं इहो तख़्त खणी करे इन टाइम जे अंदरि अंदरि तव्हां ताणी पहुचंदुसि। ऐं मूं में वॾी ताक़त आहे, तव्हां यकीन करियो आऊं अमीन आहियां, अमानतदार आहियां। जिन चवे पियो सुणे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खे तफ़सीरनि में बयान थियो आहे को नंढो जिन कोन हो, इहो जिन एॾो वॾो हुयो ॼण त को या जबल बीठल आहे, एॾो वॾो जिन हुयो। अल्लाहु अकबर कबीरा। सुणे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम चयो न, जेसी ताणी बादशाह मूं तां पहुचे मूं वटि उन खां पहिरियां पहिरियां उन जो तख़्त मूं वटि अचणु घुर्जे। थी सघे थो तो एतिरो टाइम वठी वञे अॼु उन खां पहिरियां बादशाह मूं वटि अची वञे। हिकिड़ो अहले इल्म माण्हू थियो आहे, तफ़सीरनि लिखियो आहे तो सुणे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजो कातिब हुयो, अल्लाह जे तरफ़ां जेका वही थींदी हुई सुणो सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पढ़ी करे ॿुधाईंदो हुयो। उहो कातिब लिखण वारो हुयो, उन जो नालो आसिफ नाले सां ज़िक्र कयो वियो आहे, बलीख नाले सां ज़िक्र कयो वियो आहे, उस्तूम नाले सां ज़िक्र कयो वियो आहे। उन चयो त सुणा सुलेमान, जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त तव्हांजे इन टाइम जे विच विच ते आऊं इहो तख़्त खणी करे तव्हां वटि पहुचंदुसि। सुणे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फ़ैसिलो कयो त उन जे अचण खां पहिरियां कहिड़ी बि सूरत में मूं वटि तख़्त पहुचणु खपे। सुणे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वुज़ू कयो आहे, उन बलीग़ उस्तूम या आसिफ नाले माण्हू अहले इल्म बि वुज़ू कयो आहे। रब्बुल आलमीन जे बारगाह में उते बीह करे दुआ कनि था, असांजा मौलाए करीम इहो तख़्त असांखे उन जे अचण खां पहिरियां पहिरियां पहुचणु खपे। एॾी वॾी अल्लाह रब्बुल आलमीन इज़त ताक़त कुवत ॾिनी आहे, उनजे बावजूद बि रब्बुल आलमीन जा मोहताज सुणो सुलेमान अलैहिस्सलाम तौहीद जो पैगाम तो ॾे ऐं नबी ज़रूर आया। अल्लाह से समूरे मखलूकात जे ॿोली सम्झण जी मूंखे इज़त ज़रूर ॾिनी आहे, सभिनी जे मथां मूंखे दबदबो ज़रूर ॾिनो आहे। हेड़ा वॾा पहाड़नि जेड़ा जिन सुणे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े इंसान जे साम्हूं बि कमज़ोर ऐं मोहताज ऐं ताबे फरमा बरदार आहिनि। हेॾी वॾी हवा जेका जॾहिं लॻंदी आहे कई वण किराए छॾींदी आहे, कई महलात बि किराए छॾींदी आहे। अल्लाहु अकबर कबीरा। उहा हवा बि सुणे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे ताबे आहे, सारा पखी पखण बि सुणे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे ताबे आहिनि। पोइ बि दुआ कनि था या अल्लाह
सारो तुझो कमाल आ, सारी तुझे कुदरत आ, तुझे कुदरत तुझे मुश्किल कुशाए तुझे पावर का सवा इन बल्कि सा बादशाह जे पहुंचण का पेरिया पेरिया तख्त ते पहुंचण वारो तुझी जात का अलावा बियो केर कोने कहमें तेरी ताकत काने का। दुआ कई आ यमन दा मुंह करे बल्कि सा पहुंचण का पेरिया पेरिया तख्त अची करे पहुंचो आ सुने सुलेमान अलैहिस्सलाम जिनी दरबार में सुन सुलेमान अलैहिस्सलाम जे दो काल नकिरु लहा अर्शहा। ओ दरबारियो बुधो हाने जे हिन जो तख्त ठयला हीरा जवाहरात लगियल आइन इन्हनि खे थोरो थोरो टोड़ियो इन जी थोरी थोरी शिकल चेंज कयो बियो सामान लगायोसि बे तरीक़े सां ठाहियोसि जेसी ताणी बादशाह अचे उन खां पहिरियां पहिरियां तख्त खे ठाहे करे थोड़ी डिजाइन तब्दील करे ठाहे तैयार करणो आहे। अल्लाह अकबर उन में शीशो लगायो वियो उन बे तरह जा हीरा जवाहरात बी सेटिंग सां लगाए करे तैयार कया विया। जेॾीमहिल बल्कीसा बादशाह पहुती आहे सोनो सुलेमान अलैहिस्सलाम साम्हूं तख्त ते वेठो आहे। ही जेको बल्कीसा जो तख्त हुयो उन में शीशो लगाए करे अड़े तरीक़े सां साम्हूं ज़मीन में रखियो वियो आहे। अॻियां जीअं ई बल्कीसा बादशाह दरवाज़े खां अंदर दाख़िल थी आहे हाणे महसूस ईअं पियो थिए ॼण त पाणी आहे ॼण त पाणी आहे। या बल्कीसा रज़ियल्लाहु ताला अन्हा इन पानी जे हुजण जे करे हू समझे थी त पाणी आहे इन पानी में लहंदसि मुंहिंजा कपिड़ा पुसी वेंदा हलिया। उन छा कयो पंहिंजी सलवार जी वर मथे कई आहे पंहिंजा पांचा मथे कया इएं पानी में हुनजे करे पानी में पिला जीअं ई पेर रखियई अल्लाह अकबर कबीरा कुरान चए थो पानी कोन हुयो शीशे जो जुड़ियल हुयो उनके पानी महसूस थियो जीअं पेर रखियई चवे थी त अल्लाह अकबर कबीरा ही त पानी त नाहे ही अजीब तरीक़े सां जोड़ियो वियो आहे ही कहिड़ी ख़लक़त आहे। सुन सुलेमान अलैहिस्सलाम उन खां पहिरियां चई चुको हुयो हाणे तव्हां तख्त खे चेंज कयो। तख्त खे चेंज करण जी ॿी हिकमत इहा आहे त ॾिसूं त इहा असांजे करामत खे असांजे मौजज़े खे असांजी हक़ानियत के असांजी सच्चाईत के असांजी रिसालत के असांजी नबूवत के ॾिसी करे मञी करे ईमान आणे थी या अञा बि काफ़िरा थी रहे। जीअं ई पेर रखियो आहे चए थो ही त का ॿी शइ आहे ही को मुंहिंजो तख्त ॼण त कोन्हे। अल्लाह अकबर कबीरा मुझो तख्त जे कदा हुजे आ तो मुझे तख्त जी डिजाइन भी आ पर थोरो थोरो उन सा मुशाबियत रखे पियो। बहरहाल गाल अगते अलिया या जेका बल्कीसा रज़ियल्लाहु ताला सुने सुलेमान वट पुगी आ इने तख्त ता गुजरे करे सारा मुआजिजा सारियूं करामतियूं सारियूं ॻाल्हियूं बयान थियूं। इहा सोनी बल्कीसा रज़ियल्लाहु ताला न चए थी कालत इन्नी ज़लमतु नफ्सी ओ मुंहिंजा मौलाए करीम मूं पंहिंजे नफ्स ते ज़ुल्म कयो आहे। ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी भेण सोचींदा हलो गौर फिकर कंदियूं हलियो हिकड़े पासे वॾी बादशाहणा सारी रिआया हुकुम जे तात उल्ट पुल्ट करण वारी आ तैयार वेठी आ। असांजी बादशाहणा असांजी वॾड़ी आ असांजी पेशवा असांजी इमाम आ असांजी हुक्मरानियत आ जीअं तूं चवंदीअ तीअं असां कंदियूंसीं। पर ही जॾहिं हुक्मरानी अल्लाह अकबर हिकड़ी औरत सुणे सुलेमान जे साम्हूं बीठी आ सारा मौजज़ा सारियूं करामतूं ॾिसी करे चए थी मुंहिंजा मौलाए करीम मूं पंहिंजे नफ्स ते ज़ुल्म कयो आहे। इन्नी अस्लमतु मअ सुलेमान ओ मुंहिंजा मौलाए करीम तुंहिंजो जेको सुहिणो सुलेमान मोकिलियल पैगंबर ऐं रसूल आहे ऐं उन जो सारियूं ॻाल्हियूं ॾिसी करे सोणे सुलेमान जत ते बेयत करे करे मुसलमान थी थियां। तौहीद जो इहो वॾो करिश्मो आहे वॾो पैगाम आहे। इहा बल्कीसा बादशाह
मुसलमान थी वही हली। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो वसद्दहा मा कानत तअबुदु इन्नहा कानत। अल्लाहु अकबर कबीरा। सुने सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम बल्कि सा बादशाह के बुतन जी पूजा का, अल्लाह का अलावा सिज चंद्र तारन जी पूजा का मना करे रोके छॾियो। रब्बुल आलमीन जी तौफीक सां उनके इस्लाम जी क़बूलियत जी सआदत नसीब थी वई हली, बल्कि सा उन खां पोइ मुसलमान थी वई। तौहीद हिकु वॾो अज़ीम पैगाम आहे। अॼु मुसलमान शिरक में गर्क लॻा पिया आहिनि। ॿियनि मुल्कनि में वञो न, जिथे जिथे गैर मुस्लिम आहिनि, तहां सोशल मीडिया पर हलाईंदा हूंदो त ॾिसो जेके माण्हू मुसलमान थियनि था न, गैरनि मज़ा तौहीद जो क़दुरु उन्हनि खां पुछा करियो, इस्लाम जी हक़ानियत उन्हनि खां पुछा करियो, इस्लाम जो जेको मिठास आहे, इस्लाम जी जेका लुत्फ़ अंदोज़ी आहे उन्हनि खां पुछा कयो त पहिरियां तव्हांजी ज़िंदगी छा हुई, इस्लाम क़बूल करण खां बाद में तव्हांजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे, हू तव्हांखे हक़ीक़त ॿुधाईंदा। असां त नंढे हूंदे खां वठी इस्लाम में आहियूं न, तॾहिं असांखे इस्लाम जो मज़ो कोन थो अचे, ईमान जी मिठास तॾहिं असांखे महसूस कोन थी थिए जो असीं खायो ओभर कयो बेक़दरी कयो वेठा आहियूं। अल्लाहु अकबर कबीरा। सोने सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम तौहीद जो पैगाम ॾिनो। ऐं जेको अॼु क़ुरान पाक तौहीद सां भरियो पिया, जेको अॼु तौहीद ॿुधाईंदो हुनखे चवंदा तव्हीं नवां आया हो, तव्हीं नवां आया आहियो, अॼु आया आहियो, 100 साल थियो आहे, 75 साल थियो आहे। वॾा वॾा मौलवी मुफ्ती हज़रात, ही जेके अहले हदीस आहिनि न, इहे अंग्रेज़नि जी पैदावार आहिनि, इहे अंग्रेज़नि जी पैदावार। असां चवंदा शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो अंग्रेज़ न, हिकिड़ी त इहा ॻाल्हि आहे कूड़, पर जेकॾहिं ज़ोरी कनि था तॾहिं बि असां फ़ख्रु था करियूं त अंग्रेज़ बि असांखे इहो सेखारे विया त तव्हांजो हक़ीक़ी अल्लाह मालिक अकेलो अल्लाह अथव, ख़ालिक अकेलो अल्लाह अथव, राज़िक अकेलो अल्लाह अथव, मारींदड़ ॼारींदड़ अकेलो अल्लाह अथव। अल्लाह कंहिंजे चवण ते फ़ैसिला तब्दील कोन कंदो अथव। अंग्रेज़ बि इहो सेखारे विया हलिया त क़ुरान में जेके बि अंबिया आया आहिनि सभु जा सभु उहो ई तरीक़ो अपनाया आया जेको अॼु अहले हदीसनि जो तरीक़ो आहे। असांखे इन ॻाल्हि ते बि फ़ख्रु आहे त असांखे क़बरनि जा पूॼारी कोन करे विया, झंडनि ऐं कंडनि जा पूॼारी कोन करे विया, धागनि ऐं तावीज़नि जा पूॼारी कोन करे विया। आए ॾींहुं अहिड़े गहरे नथू करे जे साम्हूं झुकियो, हुनखे ॿाहूं ॿधियो, हुनजे पेरनि ते हथ रखियो, हेॾा माउ पीउ जे साम्हूं अरदा विढ़ण जे लाइ, लठियूं करण जे लाइ, गार गंद बेइज़ती करण जे लाइ तयार। पर हिकु मवाली शराबी आया चइजे साईं बाबा की भला हाज़िर आहे, ही असांजी मुसलमानियत आहे। अल्लाह जो शुक्र आहे जेकॾहिं अंग्रेज़ असां अंग्रेज़नि जी पैदावार आहियूं तॾहिं बि शुक्र आहे जो अल्लाह जे साम्हूं झुकणु सेखारियो विया, ॿिए कंहिंजे साम्हूं झुकणु कोन सेखारियो। तौहीद हिकु वॾी अज़ीम शइ आहे। आयासीं ॻाल्हि में त अहले हदीस नवां आया आहिनि, थोरो जाइज़ो वठंदा हलूं। ही आहे जन्नत सिंध, ही को असांजो अहले हदीस माण्हू कोन, हिन हिकिड़ी सरसरी ऐं जर्नली नॉलेज रखंदे जन्नत सिंध जे नाले सां किताब लिखियो आहे, तारीख़दान आहे। ऐं बुज़ुर्ग जो नालो आहे रहीमदाद खान मौलाई शीदाई, नालो यादि करे छॾियो, किताब बि यादि करे छॾियो। हिन वॾे पुराणे दौर खां वठी करे सिंध ते तमामु घणे मां घणी वधि मां वधि ऐं सही मां सही रोशनी विझण जी कोशिशि कई आहे। मुंहिंजी ॻाल्हि ते इतबार न हुजे त किताब खणी, या भले कंहिं बि तव्हां टंडो आदम मां चयो, शदादपुर मां चओ, हैदराबाद मां चओ, कराची में, हीअ मतां मुले हुते लाइब्रेरी में वेही लिखियो हुजे न, ईअं बि ॻाल्हियूं हलंदियूं न, मुले लिखियो आहे, मतां कंहिं मूं ते लिखियो हुजे, ठाहियो हुजे, ठपियो हुजे, तव्हां पाण वठी अचिजो। जन्नत सिंध नाले सां ऐं रहीमदाद खान मौलाई शीदाई साहिब जिन जो किताब आहे। अल्लाह अकबर कबीरा। हिन सिंध ते तमामु घणी पोहा मज़हबी हुजे या मईशती हुजे, मुसलमाननि जे हिसाब सां हुजे या हिंदुअनि जे हिसाब सां हुजे, हिन जो तव्हां किताब पढ़ंदव त पहिरियां सिंध समूरे जी समूरी मूर्तियुनि सां भरियल हुई, बुतनि सां भरियल हुई, हिंदुअनि सां भरियल हुई। अल्लाह अकबर कबीरा। हिन जे सुफ़े नंबर
154 ते 154 ते ही बुजुर्ग छा तो बयान करे, सिंध जी इल्मी महफ़िल, सिंध जी इल्मी महफ़िल इन बाब जो नालो ॿधो आहे। अॻिते जो थोरो तबसरो लिखियो अथसि। चए थो त अरबन खे ख़बर हुई त फ़ातिह क़ौम जा कानून मफ़तूह लाइ मुफ़ीद थी नथा सघनि, तंहिं करे हुननि हिंदुअनि जे कानूननि, रस्मनि, रवाजनि ऐं मज़हब खे आज़ादी ॾेई बरक़रार रखियो। ऐं पुछा करियो त वीचारा कामरेड हज़रात चयूं जेके अरब आया उन ज़ुल्म करे छॾिया, मोहम्मद बिन कासिम ज़ुल्म करे छॾिया, न्याणियूं खणी वियो हलियो। हीअ हदीस कोन्हे, मुंहिंजो पीउ ख़ुदा बख़्श कोन्हे लिखण वारो, हिकिड़ो तारीख़दान आहे। उहो छा थो चए, अरबन कुझु इलाइक़ा अगरचे फतह कया, पर उन जे बावजूद भी हिंदुअनि जा जेके रस्म रवाज आहे उन्हनि खे आज़ाद रखियो, माना उन्हनि खे आज़ादी ॾिनी त तव्हां पंहिंजे मज़हब जे हवाले सां भले रहो। अॻिते जीअं उन्हनि मिस्र ऐं उंदलुस वारनि खे आज़ादी ॾिनी हुई, पाण फाते हुआ, मगर जेसी मुल्क मां पूरी तरह वाक़िफ़ थियनि तेसी अरबी सादगी ते कारबंद रही मफ़तूह क़ौम अॻियां शागिर्द थी रहिया। अरब फातिह जिन्हनि क़ौमनि जे मथां गालिब थी विया हलिया, उन्हनि खां फातिह थी विया हलिया, पोइ बि उन्हनि जे साम्हूं शागिर्द थी रहिया। सिंध ते अरबन सदियुनि ताईं हुकूमत कई, जंहिंमां अब्बासी दौर जो ज़मानो अटकल 80 वरिया हुयो। मंसूरा जो बुनियाद, ही मंसूरा जो बुनियाद बनी उमैया जे दौर में पियो। हाँ, हज़रत मुआविया रज़ी अल्लाहु ताला जिन जे दौर में हिन मंसूरा जो बुनियाद पियो ऐं उहो पछाड़ी ताईं अरबन जो दारुल इमारात थी रहियो। अरबन जो हिते वॾियूं वॾियूं हुकूमतूं रहियूं। अरबन खां पोइ अहिड़ो वीरान थी वियो जो अॼु मंसूरा जो नालो ॻोल्हण सां बि मिली नथो सघे। शुक्र कयो हीअ अरब हुआ जे मंसूरा जी सुञाणप रखियो वेठा हुया। अरब निकिता, अॼु हालत ॾिसोसि पिया। हिते 2 महीना पहिरियां अल्लाह अकबर कबीरा सिंधी अदीब जेके हर वक़्तु सोशल मीडिया ते, किताबनि में ऐं इस्लाम ते, उलमा ते पंहिंजी गंदी ज़ुबान इस्तेमालु कंदे चवंदा आहिनि ई मुल्ला इंतिहा पसंदि आहिनि, हिननि वटि अदब कोन्हे, अख़लाक कोन्हे, इंसानी हमदर्दी कोन्हे। हीअ 2-3 महीना पहिरियां हिते प्रोग्राम थियो मंसूर ने औकाफ़ खाते वारी ऑफिस में। समूरा सिंध जा अदीब जेके बि आहिनि उहे सभु हिते गॾु थिया। उन्हनि में हिकिड़ो नेक मोहम्मद जे नाले सां बि अदीब आहे सिंध जो, उहो बि अची हिते वीचारो शरीक थियो। आमदावत हुई सभिनी खे। पोइ हिते तबसरा हलिया त हीअ मंसूरा आहे, हीअ ब्राह्मणाबाद आहे। पोइ हुन कमो पेश 100 खां सवा 100 किताबनि जा हवाला पेश करण जी ॻाल्हि कई त आउं सबूत ॾींदुसि त भई जंहिंमें वेठा आहियो इहो मंसूरा कोन्हे, इहो ब्राह्मणाबाद आहे। मंसूरा जी हद उतां शुरू थिए थी जितां इहो बेड़ो ख़तमु थिए थो, उन खां परते मंसूरा आहे। पोइ जेके वीचारा अदीब हुया न, चालाक, अल्लाह साईं ॾिसो ज़लील कीअं कंदो आहे पंहिंजे हथनि सां। इहा सिर्फ़ु इहा ॻाल्हि ईअं कोन चई त बाबा तौहीद सिखो, ईअं कोन चई त अहले हदीस थियो, ईअं कोन चई त वहाबी थियो, ईअं कोन चई त क़ुरान पढ़ो, हीअ ॾिसो क़ुरान पढ़े ॿुधायो। सिर्फ़ु रुगो इहा ॻाल्हि कई। हिननि मनूसनि छा कयो, उहो पोढ़ो आहे वीचारो बुज़ुर्ग, उन खे मजलिस मां धिका ॾेई गारियूं ॾेई करे कढे बेइज़तो करे ॿाहिरि कढे छॾियो। हीअ अदीब अथव सिंध जा। शुक्र कयो इन मंसूरा खे, इन ब्राह्मणाबाद तुंहिंजे खे अरब बचाए वेठा हुया। कंहिं तारीख़ में अरबनि जो नालो रोशन कयो। जीअं अरब सगोरा विया, इहा हालत ॾिसो पिया जी। अॻिते हलो, चए थो मंसूरा जो नालो ॻोल्हण सां बि मिली नथो सघे। सिंध जी दारु सल्तनत हुजण सबबि मंसूरा इल्मी लिहाज़ खां दिमश्क ऐं बगदाद सानी बणिजी वियो। माना ही मंसूरा इल्मी हवाले सां दिमश्क ऐं बगदाद खां बाद में सभ खां वॾो मर्कज़ थी रहियो आहे। केतिरा आलिम, फाज़िल, अदीब ऐं शाइर मंझसि रहंदा हुआ। ख़ुदि अरब ऐं इराक मां कई पंहिंजे ज़माने जा मशहूर आलिमदाद विदश ऐं इल्मी शोहरत सबबि पंहिंजो वतन छॾे अची मंसूरा में मुक़ीम थिया हुआ। मंसूरा जे आम इल्मी ऐं मज़हबी हालत बाबति बशारी मक़दसी जहिड़ो आलिम हिन रेत बयान थो करे।
बशारी मक़दसी केरा, बशारी मक़दसी शम्स मोहम्मद बिन अहमद बशारी जो बैतुल मक़दस का 375 हिजरी में उता निकरी करे हिंदुस्तान में दाखिल थियो। अज घणी 1444 हिजरी हले पई, 375 हिजरी पोइते वञो, यानी कमो पेश 1100 साल पहिरियां जो ही माण्हू आहे। वो हिंदुस्तान में दाखिल थियो। ऐं मंसूरा ऐं सिंध जे अक्सर इलाइक़नि जी मज़हबी हालत बयान थो करे, फिरका बयान थो करे, जमात बयान थो करे त केरु हुआ। चए थो हिते जा रहाकू लाइक़ बा मुरवत आहिनि। हिते जा जेके इंदौर जी ॻाल्हि पियो करे, हिते जा जेके बि रहाइशी आहिनि सभु सुहिणे अख़लाक वारा, सुहिणी रीतो रवाज वारा ऐं सुहिणी तरबियत। इस्लाम के वटन नाज़गी आहे, इस्लाम उन्हनि खे तमामु घणो पसंदि आहे। अहले इल्म हिते घणा आहिनि, अहले इल्म हिते घणा आहिनि। माण्हुनि में ज़हानत ऐं ज़कावत आहे, माण्हू वॾा ज़हीन ऐं पाक सोचनि जा मालिक आहिनि। हू नेकी ऐं ख़ैरात कनि था, नेकी ख़ैरात में अॻुभरा आहिनि। मुसलमाननि में घणो करे अहले हदीस आहिनि। छा मुसलमाननि में घणो करे अहले हदीस आहिनि। ही तारीख़ जन्नत सिंध बयान पियो करे उन माण्हू जो हवालो ॾेई करे जेको 375 हिजरी में हिंदुस्तान में दाखिल थियो। उहो ॿुधाए पियो त सिंध में सभ खां मज़हबी जमायती हवाले सां घणे मां घणा माण्हू अहले हदीस हुया ऐं उन्हनि जी तरबियत, उन्हनि जो अख़लाक, उन्हनि जो माहौल ऐं उन्हनि जी संजीदगी, उन्हनि जी रवादारी बयान पियो करे। अॻिते चए थो वॾनि शहरनि में हनफी फुक़हा बि आहिनि। सिंध जे वॾा वॾा जेके शहर हुआ उनमें हनफी बि हुआ, लेकिन हिते मालिकी ऐं हंबली कोन आहिनि ऐं न मुतज़िली आहिनि। माण्हू सिधी ऐं सही मसलक ते आहिनि, नेक ऐं पाक दामन आहिनि। आम माण्हू जेको तारीख़ दान आहे उहो बि लिखी करे ॿुधाए थो अमन नेक सोच वारा, माहौल मुआशरे खे पाकाई जी तरबियत ॾियण वारा, सिधे सही मसलक वारा जेकॾहिं माण्हू आहिनि त उहे अहले हदीस आहिनि। मथे बयान मां मालूम थिए थो त मंसूरा ऐं इल्म जो काफ़ी ग़ुगाउ हो। मज़हबी लिहाज़ खां मुसलमान घणो करे अहले हदीस हुआ। अंदाज़ो लॻायो जेके चवनि था न हाणे आया आहिनि, हीअ उन्हनि जे लाइ वॾो मां वॾो सबूत ऐं दलील आहे। हालांकि असां वटि हिननि शयुनि जी का हैसियत कान्हे, छो जो क़ुर ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम जिन जो बयान ई असांजे लाइ काफ़ी आहे। केरु मञे या न मञे, पर ही शयूं उन्हनि माण्हुनि जे लाइ हिकिड़ो वॾो पैगाम ऐं सबक़ आहिनि त अखियूं खोलियो। सारी जमायतनि हिन फिरका बि बयान कया आहिनि। जेके शौक़ हुजे पाण वठी करे या हितां खणी वञी करे पढ़े ऐं पोइ समूरो निचोड़ कढे त आहे छा। अल्लाह अकबर कबीरा। अज़ीज़ दोस्तो, बुज़ुर्गो, मोहतरमा मायरो भेनरो, अचो पंहिंजी इस्लाह करियो। सुनो, सुलेमान अलैहिस्सलाम तौहीद जो पैगाम ॾियो। सभिनी पैगंबरनि जी मिशन तौहीद, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु जी मिशन तौहीद, असहाब सगोरनि जी मिशन तौहीद, अहले हदीस जी मिशन तौहीद। सुनो, सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह से कई नेमतों कयूं। हाणे सुने सुलेमान अलैहिस्सलाम जिन जो आखिरी वक्त आ, सूरत सबा 22 सिपारो आ। फरमाए फलम्मा क़ज़ैना अलैहिल मौत मा दल्लहुम अला मौति इल्ला दाब्बतुल अर्दि ताकुलु मिन साता। सुनो, सुलेमान अलैहिस्सलाम जैसी तने रब चायो जिंदा रहो, हयाती ॾिनी, जिंदगी ॾिनी, तमाम घणियूं नेमतूं ॾिनियूं, एॾी वॾी दौलत ऐं ममलिकत ॾिनी आहे जो रब्बुल आलमीन का दुआ कंदे सवाल कयो, मुंहिंजा मौला करीम एॾी वॾी बादशाहत ऐं दौलत मूंखे अता कजो, मूंखां बाद में कंहिं बि माण्हू खे अता न कजाए। इहो सुनो, सुलेमान अलैहिस्सलाम सारी मखलूक सुणे सुलेमान जे हुकुम जे ताबेदारी में लॻल आहे। पर सुनो, सुलेमान बि आख़िरकार पंहिंजी हयाती जा आख़िरी घड़ा गुज़ारे करे रब ॾांहुं रवानो थिए पियो। सुणे, सुलेमान जी बि ज़िंदगी खुटे पई। रब्बुल आलमीन फरमाए थो, सुणे, सुलेमान अलैहिस्सलाम बीठो आहे, जिन्ननि खे हुकुम ॾिनो आहे, जिन इमारतूं ठाहिनि पिया, बंगलो ठाहिनि पिया। रब्बुल आलमीन फरमाए थो, जिन कम कनि पिया। सुणो, सुलेमान लठ ते टेक ॾेई बीठो आहे। सुणे, सुलेमान अलैहिस्सलाम खे उते मौत अची वई हली।
सोना सुलेमान लठ जे टेक ते मैयत बीठिया जिन कम कन पया। हजरत अब्दुल्ला बिन अब्बास नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिना सोट रायन अजीम साहबे फकीह मुफस्सिर आयन ओ लिखे तो सुनो सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हें मौत वारी हालत में, मैयत वारी हालत में, मुर्दे जी हालत में पूरे साल जो साल लठ के टेक दयो बीठो हुयो। जिन कम कन पया, ड्राहिन पया, ठहन पया। छा सोने सुलेमान जो हुकुम कंहिंखे जुरत बि कान्हे जो अॻियां ॻाल्हाए, मजाल आहे को केरु सवाल करे तो सुणा सही ठाहियूं पिया या ग़लति ठाहियूं पिया, अॻिते वधूं या इहो ई कमु कयूं। केरु पुछे ई न पियो, बसि हुकुम ठाहींदा रहियो, ठाहींदा विया। शायदि पसंदि न आई या ड्राहींदा विया, वरी ठाहींदा विया। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था उॾही जेका काठ खाइण वारो कीड़ो आहे उहा अची करे सुणे सुलेमान जे लठ के लगी आ, उन लठ के खाधो आ। जीअं लठ किरी आ तो सुणे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिनी मैयत भी ज़मीन ते किरी आ। पोइ जिन्हनि खे ख़बर पई आ ही छा थियो, ही अलाए कॾहिं खां इहो मामिलो इहो सुलेमान अलैहिस्सलाम ॻाल्हाई कोन पई ते बीठो, असांखे ख़बर ई कान पई। अल्लाह जो क़ुरान चए थो जेकॾहिं जिन गैब ॼाणनि हा न, गैब त हूंदी आहे परे जी ॻाल्हि, गैब त हूंदी आहे लिखियल ॻाल्हि, खुफ़िया ऐं पोशीदा ॻाल्हि। पर हीउ त सुहिणो सुलेमान साम्हूं बीठो आहे, जिन साम्हूं कनि पिया, ॾिसनि पिया, उन्हनि खे ख़बर ई कान पई त कोई फोत थी वियो आहे। अल्लाह जो क़ुरान चए थो जेकॾहिं जिन देव इहे जेकॾहिं गैब ॼाणीनि हा न तो पोइ अल्लाह फरमाए थो इन्हें रुस्वा कुन अज़ाब में इहो पूरो साल न लोड़ीनि हा। तो बुज़ुर्गो गैब अल्लाह जो इल्म आहे। अल्लाह साईं वही जे ज़रिए सिर्फ़ पंहिंजे पैगंबरनि खे जेतिरो चाहींदो आहे ओतिरो अता कंदो आहे। पैगंबर वही खां पहिरियां नथा ॼाणनि कुझु। तौहीद शरीयत इन शइ जो नालो अथव। अचो पंहिंजा जेके बि समूरा पंहिंजा अक़ीदा कमियूं पतायूं आहिनि त उन्हनि खे बि सुधारियो। पंहिंजे पाड़े मुआशिरे में माउ भेण भाउ दोस्त मिट माइट चाचे मामे मसात जी जेकॾहिं अहिड़ो को अक़ीदो आहे त उनखे सुधारियो, पंहिंजो ज़िम्मो आहे। जेसीं ताईं हू पंहिंजी हयाती में ज़िंदा आहिनि, पाण खे ख़बर आहे हू ग़लति कमु कनि पिया, नथा पाण सुधारियूं। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, सुनन नबी दाऊद दीगर अहादीस किताबनि में हदीस मौजूद आहे। जेके माण्हू ॾिसनि पिया अॻियां केरु ग़लति कमु करे पियो, शिरक करे पियो, गुनाह जा कमु करे पियो, शरीयत जे ख़िलाफ़ कमु करे पियो, ऐं उन्हनि में रोकण जी ताक़त भी आहे, चई भी सघनि था, रोके भी सघनि था, ख़त्म भी कराए सघनि था। फरमाई पोइ बि जेकॾहिं नथा कनि त अल्लाह इन्हनि माण्हुनि खे अज़ाब ॾींदो ऐं ज़लील कंदो। तो अज़ीज़ दोस्तों बुज़ुर्गो मोहतरमा मायरो भेनरो अचो पंहिंजी इस्लाह करियो, क़ुरान सां जुड़िजी पऊं, दीन सां दीन वारनि सां जुड़िजी पऊं। अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह साईं असांखे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सीरत मुतालिक़ जेको बि असां बयानु पढ़ियो आहे, ॿुधो आहे, ॿुधायो आहे, अल्लाह साईं असांखे सम्झ अता करे ऐं अक़ीदे जी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ॿियनि खे बि दावत तबलीग करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, कमियूं कोताहियूं अल्लाह साईं माफ़ फ़रमाए। आमीन। वाखिर दावाना अनिल हम्द।